सिंधु देश, सिंधु देश, सिंधु देश, इसके पीछे वर्दी है। इस सिंधु देश, सिंधु देश, आजादी, 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 आजादी। सिंधु देश, सिंधु देश। असां एहतजाज हींअर खां न अलाए केतिरे अरसे ऐं केतिरे वक़्त खां सिर्फ़ु उन्हनि में असांजो यकीन न आहे त इहो असां सां इंसाफ़ कंदा। असांजो पैगाम उन सिंधी माण्हुनि ताईं आहे। जेकॾहिं तव्हांजा बचा इहे रस्तनि ते पुठा वेंदा ऐं हर वक़्तु उनजो दाद इहो असां वाइलेशन जेका कई आहे एहतजाज जो जेको तरीक़ेकार ऐं इन्हनि बस वारनि खां चवंदा त असीं मंदड़ खां न आहियूं। इहा जंग असांखे पाण खे लड़णी आहे। उहा हिन मुतालबनि बदिले न पर हिकु पुख़्ते एहतजाज सां करणी आहे। उन में पुख़्ते एहतजाज जो सबबु इहो आहे त असां सिंधी माण्हू पहिरीं इहो सोचियो त ग़ुलाम जेकॾहिं ग़ुलाम न हुजनि हिकिड़ो माण्हू 25,000 रुपया अफ़ज़ल लुंड उहो पघार ते वञे करे शुनवाई ते वञे उते बि हुननि खे इहे जेके आहिनि रियासती इदारा या उन्हनि जा जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि खे उते बि न बख़्श कयो। यादि रखो अॼु हुनजो बचो, अॼु हुनजी माउ जी झोली ख़ाली थी आहे। सुभाणे तव्हां बि इहा तवाक न रखो। तव्हांजो वींदल माण्हू, तव्हांजो हिकु सुठो ऐं सुठी सोच रखण वारो जेके वॾेर पाई वॾेर शाही पीरी मुरीदी वारे खे ख़तमु पियो करे उहो हुननि जे हथ में कंदो आहे। पर असां वरी बि दोस्तनि खे चवंदासीं तव्हां हिकु अमुर न ॾियो, हिकु मुठ ॾियो। जॾहिं उहा आवाम में ताक़त ॾिनी त तव्हांखे रोके नथी सघे। न को रोके सघे थी तव्हांजे इनकलाब मां, न को रोके सघे थी तव्हांजे सच ॻाल्हाइण मां। मूंखे आउं हिते तव्हां जीवन इहे ख़बरूं ॿुधाईंदुसि त हींअर बदिन शहर वारे बदिन डिस्ट्रिक्ट या माजदा हाले पियो बाबा बसि हिते मंशियात बचाइनि पिया सभु करप्शन त ॾिस वेठो आहे। हेॾा असांजो ख़ान दरबार वेठो आहे। दिमाग़नि सां कहिड़ो ग़रीब आहे, कहिड़ो खाए, कहिड़े खे को कहिड़ो कमु पियो करे, कंहिंखे किथे पियो को मारे। असां में मदी हूंदी, असां में सुठी सोच हूंदी। यकीन करियो त अव्हांजे वार विंगो कोन करे सघंदो। पर छेड़ विछड़ रहियासीं, पंहिंजे पाण ते चुगलियूं हयूंसीं, मुनाफ़िक़ूं कयूंसीं। पोइ उहो ॾींहुं परे न आहे जो पंहिंजे घरनि में उड़ंदो कुझु कोन। तंहिं करे मुंहिंजो वादे ऐं चिटो मौक़ो आहे ऐं आउं दोस्तनि में वरी बि इहा अपील कयो जिते कंहिं बि माण्हू खे तकलीफ़ थी, जिते बि थी उते साईं जीअं सर जे कौल में त बशीर जी सुनत मुताबिक़ त बाबा उहो मज़लूम असांजो पंहिंजो साथी आहे। पोइ तकलीफ़ूं ज़रूरु आहे। केरु थो चवे त तव्हांखे ईअं का शइ मिलंदी। केतिरो निमाज़, पोइ असीं रोज़ा, पोइ हज, पोइ बि जन्नत जो ठीको त कोन्हे त पोइ मिलंदी बेशतर आहे। पर हिकिड़ो आसिरो त आहे न। तव्हां इन सिंधु देश जे इन आसिरे खे खणो, इन अज़म खे खणो त बिल्कुलु इहो आज़ादु थींदो। 3 करोड़ 85 लख रुपया फी फ़र्द खे अचे थो हींअर हिन मञा गैस मां। 3 करोड़ 85 लख रुपया ऐं असां वटि 6,000 रुपया अटो। हिते मूं वटि इलाही माण्हू ईंदा आहिनि त असांजे घर अटो न आहे। 6,000 रुपया अटो तव्हांजूं मायुनि जूं बेइज़तियूं ॾियनि तॾहिं तव्हांजे बेनज़ीर इनकम सपोर्ट मां पैसा मिलंदा। ऐं वरी जीअं रियासत चाहे जंहिंखे वणे उते गोली हणे फिटो करे छॾे, को जो दाद फिरिया कोन्हे। ऐं उनखां पोइ असीं इहो वारे था चऊं 600 रुपया अटो अथव, 200 रुपया 600 रुपया तव्हांजो गिह आहे, 200 रुपया खंडु। कंहिं माण्हू ईअं कोन चयो त हीअ करियो जा पिया। ऐं कंहिं मूंखे अफ़सोस आहे बाबा एहतजाज जो मक़सदु चओ ज़ालिम आहे, ज़ालिम खे ज़ालिम चओ, भला तोखे दाहे ताक़त भला विड़ न, पर चवे बि नथो न।
अचे थो हाणे इहे इलेक्शन थींदी घणो करे 2-3 महीननि खां पोइ असांजो बदिलियूं ॾिसिजे असांजी जेको वरी ख़िदमतूं ॾिसिजनि पोइ वरी पुछनि कोन अला हाणे कमु थिए कोन थो साईं ममता छा करियूं अरे साईं ममता तव्हां चयो थो त ओॾी महिल धूड़ विझो जेॾी महिल चंदा ऐं तंहिं करे हिन शहीद जो रत थियो पलांड कॾहिं मेरो न थियो दुनिया जो तारीख़ में शहीदनि जा पलान थींदा ई रहंदा आहिनि इहो मता ई केरु सम्झी वञे जंहिंजी भुल आहे उहा भले भुल रहिजी वञे चङो थी तुंहिंजो देश मुंहिंजो देश सिंधु देश सिंधु कंदुस भलो कंदुस अफ़ज़लतो सां बचन भलो कंदुस भलो कंदुस ये जो दहशतगर्दी है इसके पीछे वर्दी है ये जो गुंडागर्दी है इसके पीछे वर्दी है